खबरन जो सिलसिलो अॻिते वधायूं था। उमरकोट मां ख़बर शामिल कंदासीं। उमरकोट में डेंगू बुखार जे मरीज़नि में रिकॉर्ड वापसी आहे। गुज़िरियल 1 महीने दौरान ज़िले में डेंगू बुखार जा 200 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। सिहत खाते इंतज़ामिया जी लापरवाही सबबि केसिस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। गुज़िरियल 1 महीने दौरान सिविल अस्पताल उमरकोट में 85 शहर जे मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालनि में 115 खां वधीक मरीज़ डेंगू बुखार में इलाज हेठि आहिनि। अवां के आगाह कयूं पिया। डेंगू बुखार में मुब्तला मरीज़नि में अब्दुल रहीम, अब्दुल रज़ाक, शबाना, शाहिद अली, दानिश, इम्तियाज़ ऐं ॿिया शामिल आहिनि। मरीज़नि में मासूम वारड़ा ऐं औरतूं पिणु शामिल आहिनि। शहर में सफ़ाई सुथराई जा बहितर इंतज़ाम न हुअण, मच्छर मारे स्प्रे न थियण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे, जंहिं सबबि बीमारी मुंहुं कढियो आहे। अवां के आगाह कयूं पिया। अमरकोट में डेंगू बुखार जे मरीज़नि में रिकॉर्ड वापसी आहे। गुज़िरियल 1 महीने दौरान ज़िले में डेंगू बुखार जा 200 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। सिहत खाते इंतज़ामिया जी लापरवाही सबबि केसिस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। गुज़िरियल 1 महीने दौरान सिविल अस्पताल उमरकोट में 85 शहर जे मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालनि में 115 खां वधीक मरीज़ डेंगू बुखार में इलाज हेठि आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। उमरकोट मां सुहेल कुंभार खां। जी सुहेल, आगाह कजो। जी बिल्कुल डेंगू बुखार जो केस है वो अमरकोट जिले में तेजी से वधी रहा है। गुज़िरियल 1 महीने में लेकिन अमरकोट जिले में डेंगू बुखार है लेकिन 200 केस ज़ाहिर चुका है। लेकिन सिविल अस्पताल अमरकोट रिकॉर्ड मौजूद 85 मरीज लेकिन डेंगू बुखार जा लेकिन सिविल अस्पताल दाखिल रहा है। अमरकोट मुख्तलिफ जगह प्राइवेट अस्पताल में लेकिन 115 जो मरीज वो डेंगू में वरतल मरीज आया, जिनमें लेकिन इलाज कर घर लाइ रवानो कया। ॿुधाईंदो मुख्तलिफ लेकिन अस्पताल जो अंग अखर वो भी न मिली सको है। डेंगू बुखार है वो तेजी से लेकिन वो फैलिजी रहो है। डेंगू बुखार में वरतल मरीजन में अब्दुल रज़ाक, शबाना, शाहिद अली, अब्दुल रहीम, दानिश, इम्तियाज़ अली, रायदा, फजल, असगर अली, मोहम्मद साले लेकिन ॿिया शामिल हैं। डेंगू के मरीजन में मासूम ॿारनि में औरतुनि जो वॾो अंग लेकिन शामिल है। अमरकोट की सिविल अस्पताल में डेंगू बुखार के मरीजन अलग वार्ड भी कायम किया है। सिविल अस्पताल उमरकोट के एमएस मुताबिक जो डॉक्टर जो मरीज हैं अचन पिया उन्होंने ट्रीटमेंट कई पी वञे, इलाज कयो पी वञे, घर लाइ रवानो थो कयो वञे। इहो ॿुधाईंदा शहर में सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम आहिनि वो बेहतर न आहिनि। उनजे करे जो गंदगी मच्छरनि जे करे डेंगू बुखार जा केस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि में लेकिन मच्छर घणा हुअण करे लेकिन वो मरीज अस्पताल में अचनि पिया। सिविल अस्पताल उमरकोट एमएस ॿुधायो शहर में सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम बेहतर न हुअण करे लेकिन वो डेंगू जा केस वधनि पिया। ज़िले इंतज़ामिया लेकिन को बि कोशिशूं न कयूं आहिनि, उनजे करे केस अञा वधण जो ख़तरो आहे। जी महिरबानी सुहेल, तफ़सील ॾियण जे लाइ।